कचहरी पर वन वे ट्रैफिक वारी कचहरी जंहिंमें हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए ॿिया वटा ॿुधनि ग़लति इंट्रैक्शन थियणु घुरिजे जीअं वीडियो कॉन्फ्रेंसिंग थी यानी कॉन्फ्रेंस थियणु घुरिजे जंहिंमें तव्हां सुवाल पुछो था मां बि तव्हांखे सुवाल पुछणु चाहियां थो इलाही हाणे इन विच में जेका पाण साई वरिती या चांहि पीती या जेकी कुझु इन में हिकिड़ो मैसेज आयो NED यूनिवर्सिटी जो लेक्चरर जी सर इमरान अली ख़ान जो जंहिंजो मतिलबु इहो हो त ईअं छो आहे त सिंधी पढ़ियल लिखियल सुजाॻ पर मां सम्झां थो सभिनी सिंधियुनि जो प्रॉब्लम आहे हिक ॿिए जो ॿेड़ो ॿोड़ण जे कढ छो हूंदा आहिनि खे सोचण जहिड़ी ॻाल्हि अथव हिन ते सोचो छो जो रोज़े अवल उहो न जहिड़ी दुनिया ठही इहो अख़र इस्तेमालु कंदा आहिनि रोज़े अवल जॾहिं को होश संभालियो आहे मूं पाण ॾिठो आहे त हिकु सिंधी ॿिए सिंधीअ खे बर्दाश्त न कंदो आहे हिक ॿिए ते ॾाढी कावड़ हूंदी अथनि ऐं हिक ॿिए ते एॾियूं त सख़्त क़िस्म जूं तनक़ीदूं गिलाऊं कंदा जो ॿियो जेको धारियो हूंदो उहो वाइड़ो थी वेंदो हिकिड़ो मिसाल हिकिड़ो हुजे त मां तव्हांखे ॾियां न मिसाल हिते अनेक आहिनि नतीजो इहो थो निकिरे जेको सुवाल जी सूरत में तव्हांजे साम्हूं थो अचे साईं फलाणो हाणे इहे सिंधी असां पाण में साईं वॾो MNS जो MPS जो चमचो उन्हनि जे कॾहिं धिका खाईंदो आहे वज़ीरनि जे कॾ पियो हलंदा उन्हनि जे करे इहे नौकरियूं मिलियसि वञी साईं इस्लामाबाद पहुतो त वरी उते साईं पोइ बंगला ठाराईं पोइ फलाणो कीअं त टीर थी मटीर थियो हाणे इहो हिकिड़े माण्हू जे लाइ न हर माण्हूअ जे लाइ हिननि जो इहो ई ख़्यालु आहे नतीजो कहिड़ो निकिरो गुज़िरियल 70 सालनि जो त असां सिंधी वॾा नालाइक अणपढ़ियल जाहिल चटाभेटी जे दौर में कंहिंसां मुक़ाबिलो न करण जहिड़ा पुठिते रहिजी वञण वारा हिकिड़ी नालाइक क़ौम आहियूं असां में को माण्हू अहिड़ो कोन्हे जेको पंहिंजे ज़ोर ते पंहिंजी ॾात जे करे अॻिते वधी कंहिं जाइ ते वञी पहुतो हुजे न हुनजे कढ MNA हूंदा अलाह जा बख़्शियल MPS हूंदा वज़ीर हूंदा तॾहिं वञी उहो किथे वञी पहुचंदो सेक्रेटरी थींदो साईं वाइस चांसलर बि थींदो त साईं एम्बेसेडर बि वञी थींदो इन्हनि पोस्टुनि ते जेसिताईं उहो नालाइक खे थोड़ियूं थंभा न ॾींदा उहो अॻिते न पुॼंदो पंहिंजे ज़ोर ते वञी कोन थो सघे इहो तव्हांजे इन्हनि तनक़ीदुनि जो हासिलु आहे विचूर जंहिंखे चइबो आहे इन नट शेल जंहिंखे चइबो आहे त असां एॾा त रदी आहियूं एतिरा त पुठिते पयल आहियूं ॾात खां महरूम आहियूं अकुल खां वांझियल आहियूं जो जेसिताईं असांखे को सिफारिश नथो असांजी करे थूणियूं थंभा असांखे कोन थो ॾिए असां कंहिं बि क़िस्म जी की वॾी पोस्ट ते नथा वञी सघूं बाबा एडी ख़्वाजा जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे हाणे हिन वक़्तु पाकिस्तान जो जेको इहो इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस हाईवेज़ जंहिंमें इहे तव्हांजा OPEC वारा जेके ठहनि था पिया रस्ता इहे बि जेके ठहियल आहिनि मोटरवेज़ ऐं फलाणे उन सभिनी जो इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस एडी ख़्वाजा उनजे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे हुन कंहिं हुनखे थोड़ियूं थंभा ॾींहं ताईं पहुचायो इंस्पेक्टर सिंध जो बि थी वियो हो सिंध जो हुयो ख़्यालु
सिंध सरकार MLA ऐं MPs जेके आहे न ठहंदा हुआसीं, ॾाढी कोशिशि कयूं हथ पेरनि खे हटाइजे, हटाए छा फेडरल गवर्नमेंट जो माण्हू हो, हटाए त सघेसि कोन्हे, फेडरल गवर्नमेंट हुनखे घुराए वरितो मर्कज़ी। उनजे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे तव्हांजो? उनखे कंहिं थोरी संभाल ॾिना, कंहिं उनजी सिफ़ारिश कई? कहिड़ा उते बंगला ठाराया 8-8, 10-10 इस्लामाबाद में? त ॿुधायो त साईं। साईं हिन क़िस्म जा मां ॿिया नाला नथो खणां जिन खे मां ज़ाती तरह सुञाणा, जिन सां वेही तव्हां ॻाल्हायो त अचरज में पइजी वञो। एॾी ख़्वाजा सां तव्हां ॻाल्हाईंदो त लॻंदो त तव्हां कंहिं एंथ्रोपोलॉजी जे प्रोफेसर सां था ॻाल्हायो पिया, कल्चर जे कंहिं प्रोफेसर सां था ॻाल्हायो पिया, लिटरेचर जे कंहिं माण्हू सां था ॻाल्हायो पिया, सिंधी सकाफ़त जे माहिर सां था ॻाल्हायो पिया। सरकार कंहिं हुनखे हुते पुॼायो? त तंहिंजे करे इहो जेको पोचो, हाणे महिरबानी करे हथ अदब जा ॿुधी, हाणे जॾहिं ॻाल्हियूं थियूं आहिनि हिक ॿिए जे साम्हूं अचनि था, मां ॿियो कुझु त नथो करे सघां, हिक हिक जे घर अची तव्हांखे रोके नथो सघां। अदब जा हथ इहा रवाय छॾियो, छो जो हीउ कॉम्पिटिटिव वर्ल्ड आहे। इन कॉम्पिटिटिव वर्ल्ड में जेकॾहिं को अॻिते को वधे थो त उनखे तव्हां जेकॾहिं एप्रिशिएट नथा करे सघो, असल में त तव्हांखे ख़ुशि थियणु घुरिजे त तव्हांजो हिकिड़ो सिंधी, तव्हां मां हिकु ॼणो, इहो अॻिते कीअं निकिरी, कमाल कयो आहे हिन साईं। हे ग़रीब जो ॿारु हुयो, पढ़ी लिखी महिनत की, पंहिंजी महिनत जे ज़ोर ते अॻिते निकिरी वियो, एंड वी आर प्राउड ऑफ यू। हेॾी ख़्वाजा, वी आर प्राउड ऑफ यू। चओ, चई ॿुधायो, ज़ोर सां चओ त मिस्टर सो एंड सो, वी आर प्राउड ऑफ हिम। असांखे फ़ख्रु आहे हिन माण्हूअ ते। इहा हिकिड़ी नई सोच पैदा कयो पाण में, दांगीअ सां सभिनी जो मुंहुं कारो न कयो, ऐं इन सां को फ़ाइदो कोन थींदो। कॉपी कल्चर ख़तमु करायो, छो जो कॉपी कल्चर मां डिग्री त तव्हांखे मिलंदी, उन डिग्री ते करे तव्हांखे को MNA MPA या सरकारी कामोरो तव्हांखे नौकिरी का नंढी पुटी वठी ॾींदो, पर 10% नौकिरियूं आहिनि सरकारी, 90% आहिनि ॿाहिरियूं, कॉर्पोरेट्स में, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स में, टेक्नोलॉजिकल नौकिरियूं आहिनि ॿाहिरि। उते साईं इहो कापी वारो कोन हलंदो। उते जेको माण्हू जेको एग्ज़ेक्टिव जेको उते हूंदो, जेको सेठ साहिबु हूंदो, उहो तव्हांखे वॾी फाइनेंशियल इंस्टीट्यूशन में जेकॾहिं तव्हांखे कंहिं वॾी पोस्ट ते रखंदो, ईअं ई त कोन रखंदो त साईं तव्हांखे फलाणे हंधि कॉपी कल्चर वारो तव्हां सर्टिफिकेट आहे, उहो त हिसाबु किताबु वठंदो। तव्हां लख हुनखे चओ तो मेरे पास तो MA की डिग्री है, MA इन पॉलिटिकल साइंस है, या MA इन चार्टर्ड अकाउंटेंसी में है मेरे पास, आप क्यों मेरी टेस्ट ले रहे हो, आप क्यों मुझसे पूछ रहे हो? इसलिए कि वो सरकार है जो आपसे नहीं पूछे, हालांकि सरकार भी पूछे थी, पब्लिक सर्विस कमीशन वारा भी पूछन था, पर प्राइवेट नौकरी में तो सही पूछो तो चलता ये ठीक है, ये सब रखें इधर आप, ये 2-4 सवाल हैं, इनके जवाब लिखो यहाँ पर बैठ के, 10 सत्रों का 10 लाइनूं लिखो, 10 सिटरूं लिखो तो मां ये नौकरी छो थो करणु चाहियां। कॉपी कल्चर में इहो कमु कोन थींदो, रुगो सरकारी नौकरी, उहा बि सिफ़ारिशुनि सां तव्हांखे मिलंदी, उहा नंढी मुंढी। इन करे इहा हिक ॿिए जो ॿेड़ो ॿोड़णु, हिक ॿिए खे एप्रिशिएट जेकॾहिं नथा कयो त हिक ॿिए जी गिलाऊं, हिक ॿिए खे ख़्वार ख़राबु करणु, हिक ॿिए खे बुरो भरो चवणु, यार दिस इज़ वेरी बैड। ईअं छो था कयो तव्हां? जेकॾहिं को माण्हू अॻिते हलियो वियो आहे ऐं उनखे बुरो भलो तव्हां चओ त छा उनजी नौकिरी तव्हांखे मिली वेंदी छा? इहा नेगेटिव सोच आहे, इन सोच में वॾी ख़ामी आहे। इहो हथु वठी पंहिंजी क़ौम खे बदनाम करणु आहे। ओवरऑल इहो तासुर थो मिले त भई सिंधी बड़े नालायक होते हैं यार, उनको कुछ नहीं आता।
असां में इहो जज़्बो हुअणु घुरिजे त तव्हांखे असां ग़लति साबित करे ॾेखारींदासीं। जंहिं बि कॉम्पिटिशन में असां लहंदासीं असां सां कॉम्पीट कंदासीं तव्हां सां। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां सोच बदिलींदव हितां फ्रॉम इनसाइड। स्टॉप कंडेमिंग ईच अदर, स्टॉप सस्पेक्टिंग ईच अदर। हिक ॿिए ते शक शुबा न कयो, हिक ॿिए जूं गिलाऊं न कयो, हिक ॿिए जी टंग न छिकियो। जेके उहे मश्किरियूं जेके हूंदियूं न त अलाए दोज़ख को खूह हुयो जंहिंमें बाहि पियो ॿरी त सभिनी जे मथां चौकीदार बीठा, पर जेका सिंधियुनि वारो खूह हो जंहिंमें सिंधी पिया त उते को चौकीदार कोन हो। त कंहिं पुछनि बाबा हिते चौकीदार छो न आहे, इहा तव्हां ॿुधो हूंदो ईअं हलंदड़ आहे इहो। चौकीदार छो न बीठो, हुन चयो त न न हिन में सिंधी पिया आहिनि सभु अंदरि। जेको सिंधी मथे वञण जी कोशिशि कंदो न, जेको हेठि हूंदो टंग छिके वरी हेठि कंदुसि, उहो निकिरी सघंदो ई कोन सिंधी हुतां हुन मां खूह मां। इहा हाणे त चेंज थियणु घुरिजे यार। 70 साल 71 साल इलाही आहे पाकिस्तान में, तमामु घणा। बाक़ी जेके 3 सूबा रहिया आहिनि उहे वञनि था ॾींहों ॾींहुं असांखां अॻिते निकिरंदा, ऐं असां वञूं था ॾींहों ॾींहुं पोइ हिते रहंदा। सरकार भले हंबोचियूं हणंदी रहे त असां सिंध लाइ असां ईअं कयो, खीर जी नदियूं वहाए छॾियूं, माखीअ जूं ईअं न कयो। खीर जी नदियूं वहंदियूं त खीर ख़राबु थी वेंदो 2 ॾींहंनि में, 1 ॾींहं में, 24 कलाकनि में। माखी कंदो त इहे माकोड़ा वाकोड़ा अची गॾु थींदा, इहो गंदु थी वेंदो। ईअं न कयो। खीर ऐं इन जो तव्हां सरकार इहो न कयो। तव्हां स्कूल खोलियो, सुठा मास्तर रखो, तइलीम ॾियो। इट इज़ नॉट माई फर्म बिलीफ, इहो सभिनी सोच में पयल माण्हुनि जो बिलीफ आहे। तव्हां भले हंबोचियूं हणो त असां वटि वी आर एटॉमिक पावर, असां वटि एटम बम आहे, त बाबा पोइ इमदादूं छो था घुरो ॿियनि खां? एटम बम खाओ न थोरो, टुकुर भञी एटम बम जो खाओ। टुकुर भञी थर में ॿार जेके मरनि था पिया उनखे खारायो थोरो थोरो एटम बम, सभु ठीकु थींदा। हम एटम बम है पावर है, ये सिंध गवर्नमेंट भी चए थी एटम बम पावर में असां। बाबा तालीम कोन्हे त कुझु कोन्हे। तालीम खां वॾो को एटम बम दुनिया में आहे ई कोन। हे जेको 15-20 साल असांजे कॉमरेडनि खे ख़बर हूंदी, कॉमरेड प्लीज़ करेक्ट मी, 15-20-30 साल थिया सोवियत यूनियन ठा थी वियो, माना टुटी पियो। जंहिं महिल सोवियत यूनियन टुटो आहे त हुनजो मिलिटरी माइट जेका हुननि जी हुई उहा सॼो यूरोप गॾियल ऐं अमेरिका उन्हनि खां वधीक ई उन्हनि वटि हथियार, एटम बम, बारूद, इन्हनि सभिनी गॾियल जेके क़ुवतूं उन्हनि खां वधीक फे थी वियो सफ़ा। तंहिं करे सरकार असांखे तालीम ॾियो, असांखे एटम बम न घुरिजे। थर जे ॿारनि खे एटम बम सां तव्हां न जीआरींदव। इन क़िस्म जूं असांजी डिमांड्स हुअणु घुरिजनि, इन ते असां अटकी बीह रहूं। और जेके चवंदा आहिनि न सुई अटक गई, यस, मुंहिंजी सुई इन ॻाल्हि ते अटकी पई आहे। सिंध में तालीम कोन्हे या कंहिं बि मुल्क में, कंहिं बि मुआशिरे में जिते एजुकेशन कोन्हे उते कुझु कोन्हे। भले तव्हां न जाती ऐं साईं ॿियो कहिड़ो आहे दादूअ जो वेझो चवनि था 7 अलाए 17 खूह आहिनि, वेल्स आहिनि, जितां ख़ाम तेल बि, कचो तेल बि, पेट्रोल उहो बि आहे, त उते गैस बि आहे, त फलाण बि आहे। ऐं अहिड़ियूं सिंध में अलाए 30-40 साइट्स आहिनि जिते आहे। हूंदो कहिड़ो फ़ाइदो, असांखे कहिड़ो थियो हुन में फ़ाइदो? इहे असांखे अंग अखर न ॿुधायो, असांखे इहो ॿुधायो त असांखे सुठी तइलीम तव्हां कॾहिं था ॾियो। सचा पचा स्कूल खोलियो, इहे कूड़ा जेके हिकु कमरे वारा स्कूल तव्हां ठाहे चकर था असांखे ॾियो पिया न, इहो बंदि कयो। दुनिया में को तव्हांखे एजुकेशन इंस्टीट्यूट कोन मिलंदो जेको वाइड़ो न थिए। इहा ॻाल्हि ॿुधी त सिंध में अहिड़ा स्कूल बि आहिनि जेके हिकु कमरे जा आहिनि। उन हिकु कमरे में हिकु टीचर आहे ऐं उन कमरे में, उन क्लास रूम में 5 दर्जन जा छोकिरा वेठा आहिनि पढ़ण जे लाइ, 1 खां 5 ताईं। हिकिड़ो टीचर हिकिड़े क्लास में
हिकिड़े ई हिन 4 वॉल्स में पहिरें खां 5 तारीख़ छोकिरनि खे कीअं पढ़ाईंदो, कहिड़ी एजुकेशनल टेक्नोलॉजी हुन वटि आहे, इहे असांजी पर्टिनेंट आहिनि, इसेंशियल असांजूं ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते असांजी सुई अटकणु घुरिजे। जीअं मुंहिंजी फाथी पई आहे, खिलंदा न हुते बि ठठोली कंदा आहिनि, काॾे इहो एजुकेशन जी पुराणी ॻाल्हि थी आहे। सुई अटकियल आहे, मुंहिंजी सुई अटकियल आहे, एजुकेशन कोन्हे, तव्हां वटि कुझु कोन्हे। एटम बम सां तव्हां इज़त जी ज़िंदगी कोन गुज़ारींदव। तव्हां इमदादूं वठंदव अरब एमिरेट्स खां, होॾे ॿियनि अरब सॻोरनि खां, महातीर मोहम्मद खां, चीननि खां। एटम बम कहिड़े कम जो? जॾहिं किश्ता खणी इमदाद था वठूं, इमदाद अहिड़ो अखर आहे, जेकी इमदाद मिलंदी आहे उहो कंधु खणी न सघंदो आहे, लिकंदो फिरंदो आहे दुनिया को। असां न फ़क़ति इमदाद वठूं था, पर ऐलान था कयूं वॾे फ़ख़ुर सां, मिल गया, इतने अरब आ गए, अरब अलफ़ वारो बि, एन वारो बि। सरकार एजुकेशन, नो एजुकेशन नथिंग, यू आर ज़ीरो। ऐं सिंध उन ज़ीरो में 0 0 0 0 + 0 आहे।